अस्सलामुअलैकुम। सिंध हिंद ऐं दुनिया के कंहिं बि खिते में मौजूद सिंधी बोली ॻाल्हाइण ऐं सम्झण वारनि खे मोहम्मद मूसा खलील जो सलाम क़बूल पवे। साथियो, तव्हां असांखे यूट्यूब चैनल प्राउड ऑफ सिंध ते ॾिसी रहिया आहियो। अॼु असीं जंहिं शख़्स वटि मौजूद आहियूं उहो जिस्मानी तौर त डिसेबल आहे, माज़ूर आहे, पर संदसि हौसला बुलंद आहिनि। हू पंहिंजी माज़ूरी खे कमज़ोरी बणाए मुआशरे ते बोझ बणियल न आहे। हू पंहिंजी माज़ूरी के हौसले हिम्मत में तब्दील करे न सिर्फ़ पंहिंजी रोज़ी रोटी जो पाण बंदोबस्त करे रहियो आहे, पर इंसानियत ते मबनी, इंसानियत के प्रचार ते मबनी शायरी वसीले दुनिया के अमन ऐं संसार के एक सुठो पैगाम ॾेई रहियो आहे। अचो त साणुसि मिलूं ऐं संदसि अहवाल वठूं। अस्सलामु अलैकुम। आदा मूसा वालेकुम सलाम। मां तव्हांखे पहिरीं त पंहिंजी शाइरी सां स्वागत भलीकार चवंदुसि। जिन जी ॾिठमि राह से अचानक आया, जिन जी ॾिठमि राह से अचानक आया, चित में वॾी चाह गॾिया अची गोविंद सां। अदा महिरबानी मूसा। अदा गोविंद साहब, सब खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। असांजो हिकिड़ो सिलसिलो आहे त पंहिंजो तारुफ़ पंहिंजी ज़बानी, सो तव्हां पाण पंहिंजो तारुफ़ असांजे नाज़रीन सां करायो। अदा उमरकोट ज़िले तहलके कुनरी जे शहर बाराड़ी जो शहर है हरिजन कॉलोनी। मां हरिजन कॉलोनी जो रहवासी आहियां ऐं मुंहिंजो नालो गोविंद कुमार आहे ऐं वल जो नालो मनसुख आहे। रात जा मेघवाड़ आहियूं ऐं शहर में पंहिंजो कारोबार कंदो आहियां। ही माज़ूरी तव्हांखे कॾहिं खां आहे? यानी कि माण्हू ॼमण खां ई माज़ूर हूंदा आहिनि या के हादसे जे करे माज़ूर थी वेंदा आहिनि, तव्हां कॾहिं खां ई माज़ूरी आहे तव्हां? आदा मूसा, मां नंढपण खां माज़ूर आहियां, ॼमण खां माज़ूर न आहियां। जॾहिं मां 2 साल जो हुउसि तॾहिं मूंखे पोलियो थियो। पोलियो जे करे मां टंग खां माज़ूर आहियां। माज़ूर माण्हू मुआशरे ते बोझ हूंदा आहिनि, पर तव्हां हिकिड़े हिम्मत ऐं हौसले जो जेको किरदारु अदा करे रहिया आहियो, पंहिंजो कारोबार करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे रहिया आहियो। इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो, हालांकि तव्हां मुआशरे ते बोझ बि बणिजी सघिया पिया? अदा आऊं पंहिंजी मदद पाण करणु चाहियां थो। आऊं पंहिंजे घर वारनि या वालिद साहिब या पंहिंजे भाइरनि ते या ॿिए के माण्हू ते बर्डर थियणु या बोझ थियणु नथो चाहियां। मूं शुरू खां ई पंहिंजे वालिद साहिब सां गॾु पढ़ाई खां पोइ मूं इंटर कई आहे ऐं पढ़ाई खां पोइ मुंहिंजे वालिद साहिब वटि ईंदो हुउसि। तॾहिं असांजो जितिन जो दुकानु हो ऐं हुनमें पंहिंजे वालिद साहिब सां गॾु हथु वंडायो। उनखां पोइ मुंहिंजे बाबा साहिब जेको आलू बसर जो रेड़ो लॻायो उनमें मूं हथु वंडायो ऐं उनखां पोइ मूं पंहिंजा इंटरव्यू नौकिरी जे लाइ पंहिंजा ॾींदो हुउसि, अप्लाई कंदो रहंदो हुउसि। डिसेबल में मूंखे का बि नौकिरी न मिली, तॾहिं सोचियमि त हाणे को पंहिंजो ज़ाती कारोबार करां। त बाबा साहिब मूंखे जेको आहे 25,000 खनि ॾिना। उनमें आऊं कराची ली मार्केट मां जेको कपिड़ा ख़रीद करे आयुसि लुंडे जा ऐं अची रेड़ो लॻायो। माशाल्लाह तव्हां दोस्तनि जी दुआनि सां ऐं बाबा साहिब जे सबक़त भरियो हथु मूं ते हो जो अॼु मां कामयाबु आहियां ऐं कंहिंजो बि मोहताज न आहियां। असांजो हिकिड़ो लच्छानंद साहिब जेको आहे वॾो इनकलाबी शाइर आहे, जंहिंजा 2 ॿोल आहिनि गुजराती में त बूंदी सौथी भीख मांगवा थी मरूं भलो, सुंदर ई जी सीख उधम करो अणखिया। हिन जी मां तव्हांखे सिंधी में ट्रांसलेट ॿुधायां थो त बेकार सभ खां भीख मंगण खां मरण भलो, सुठी इहा ई सीख मज़ूरी भली मंगण खां। अदा मूसा, हिन वक़्तु तव्हां कपिड़े जो कारोबार करियो त रोज़ तव्हां केतिरा पैसा बचाए वठंदा आहियो? दादा ही तो असांजी हवाई रोज़ी है। जेकॾहिं लगी वञे तो असांखे 1,000-1,200 रुपया भी मिलनि था। अला तोकल ते अची वियूं था त केॾी महिल 200-250 बचनि था त केॾी महिल 1,000-1,200 भी बचनि था। जेकॾहिं ॿिया सिंध जा नौजवान जेकॾहिं इहो साॻी कारोबार करणु चाहिनि त छा तव्हां उन्हनि जी रहनुमाई लाइ तयारु आहियो?
अदा मां उन्हनि खे इहो चवणु चाहियां थो त अगरि तव्हांजा हथ पेर नज़र वग़ैरह तव्हां जिस्मानी तौरु बिल्कुलु बासलाहित आहियो त तव्हांखे आउं हिकिड़ो इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त कर उहो कमाल जो जग तुंहिंजो जस गाए, माण्हू ॾियनि मिसाल चङे तुंहिंजे चरित्र जो। ऐं अॻिते वरी बि चवणु चाहियां थो त कर जीवन उहो किताब जो तहरीर तुंहिंजी जो हर को ॾे हवालो, कर जीवन वो किताब जो तहरीर तुझी जो हर को ॾे हवालो, त लिख तूं लाजवाब अमर कहानी इतिहास में। अॻिते बि चवणु चाहियां थो त मुनफ़रद माणी मक़ाम त कर को कमाल, मुनफ़रद माणी मक़ाम त कर को कमाल, निरालो तुंहिंजो नाम अमर रहे इतिहास में। जी शाइरी जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो? अदा मूंसा भाउ शाइरी त मूंखे नंढपण खां ई माना जेको आहे हिकिड़ी कुदरती ॾात मूंखे अची वई त हाणे कलम जा बोल कलम जे ज़रिए कागज़ ते लाहे वठंदो आहियां। शाइरी मूंखे त असांजा जेके भगत साहिब आहिनि उन्हनि जा जेके भॼन गज़ल जेके आहिनि उहे मां पढ़ंदो हुउसि ऐं उन भक्तनि सां गॾु ॻाईंदो हुउसि। त आस्ते आस्ते जेको उन्हनि जे पढ़ंदे 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 पाण कवि थी वियो आहे। कवि एॾो वॾो त न आहियां पर पोइ बि अलाह साईं जे ज़िक्र में जेके बि ॿोल लिखंदो आहियां अलाह साईं जे ज़िक्र में लिखंदो आहियां। शाइरी कॾहिं खां करियो पिया ऐं कहिड़नि कहिड़नि प्लेटफॉर्मनि ते पंहिंजी शाइरी पेश करे चुका आहियो? अदा मूं सिर्फ़ु सूफ़ियाणी शाइरी कई आहे जंहिंखे असांजी ॿोली में भॼन चवंदा आहिनि ऐं सिंधी ॿोली में सूफ़ियाणा कलाम चवंदा आहिनि। त इहो शाइरी मूं तक़रीबन 8th क्लास में पढ़ंदो हुउसि तॾहिं खां चालू कई आहे। सिंध जे माण्हुनि जे लाइ पंहिंजी का शाइरी जो नमूनो उन्हनि खे ॿुधाइणु पसंदि कंदा? अदा पहिरीं त आउं सिंध जाओ आहियां ऐं सिंध खे मां पंहिंजे मानता सुॼे नथो संसार में सिंध खां सवायो, भले खणी भेटायो सूंह सॼे संसार जी। त मूंखे सिंध एतिरी पसंदि आहे। इन खां अलावा तव्हां जेका सूफ़ियाणी शाइरी कंदा आहियो उन जो को नमूनो सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइणु पसंदि कंदा? अदा उनजो नमूनो इहो आहे त हर हर थो ॿधां हथड़ा दर दणी तुंहिंजी दरबार, ॼाणाए छा ॼाणायां आई तूं ॼाणण हार, ॾो न ॾिस मुंहिंजा तूं अवगणी आहियां अपार, माफ़ी घुरां थो मालिक तोखां मां मंगतो तो दातार, गोविंद आहियां गुनाहगार बख़्श कर बुरायूं मुंहिंजूं। अदा मूंसां इहो मुंहिंजो हिकिड़ो सूफ़ियाणो जेके बोल आहिनि इहे मूं लिखिया जेको तव्हां मूंखां मुखातिबु आहे जो तव्हां ॿुधायो। सिंध जे नौजवाननि जे लाइ को ख़ासि पैगाम ॾियणु चाहींदो त सिंध तव्हां हिकु माज़ूर हूंदे बि हौसले हिमत जा पहाड़ आहियो ऐं सिंध जा जेके नौजवान आहिनि जेके कुझु करणु चाहिनि था उन्हनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम हूंदो? अदा उनखे मूं पहिरीं ॿुधायो त मुनफ़रद माणी मक़ाम त कर को कमाल, निरालो तुंहिंजो नाम अमर रहे इतिहास में। ऐं ॿियो मूं ॿुधायो कर जीवन उहो किताब जो तहरीर तुंहिंजी जो हर को ॾे हवालो, त लिख तूं लाजवाब अमर कहानी इतिहास में। अदा मूंसां हिकिड़ो ॿियो बि मिसाल आहे, कर उहो कमाल त जग तुंहिंजो जस गाए, माण्हू ॾियनि मिसाल चङे तुंहिंजे चरित्र जो। ऐं ॿियो बि हिकिड़ो मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त पढ़ायो न आहे वेंदो पखियुनि खे, पढ़ायो न आहे वेंदो पखियुनि खे, उभ में भर उड़ान, पर पाणे ई पंहिंजा खोले पर उॾरनि था हू आसमान। इहो मुंहिंजो सिंधियुनि खे न्यापो आहे। सिंध जा जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ को ख़ासि पैगाम ॾियणु चाहींदा? अदा ई जेको कुझु मूं ॿुधायो इहो सिंधियुनि जे लाइ पैगाम ई आहे। मतिलबु असांजे पुछण जो मक़सदु उहो त जीअं तव्हां हौसले ऐं हिमत खां कमु वठो था, ॿिया हालांकि तव्हां मज़ूर आहियो, सिंध जा नौजवान जेके ख़ासि तौर ते सिंध जे ॿाहिराड़ियुनि जा नौजवान जेके पंहिंजो वक़्तु ईअं वञाए रहिया आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो छा चवणु हूंदो? इहो तव्हां नज़म में शाइरी में ॿुधायो, तव्हां नसरी तौर ते कुझु ॿुधाए सघो? ऐं जेके सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि दोस्तनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त तव्हां या त पढ़ाई करो
अगरि तव्हां पढ़ाई नथा करणु चाहियो त तव्हां को हुनर सिखो, हुनर नथा सिखणु चाहियो त तव्हां को कारोबार करो ऐं पंहिंजो वक़्तु जेको अजायो वेही ज़ाया न करियो। जेकॾहिं हू तव्हांजो साॻी कारोबार करणु चाहिनि त तव्हां हुननि जी रहनुमाई कंदव? बिल्कुलु अदा, मां जेके मूं वांगुरु इहो कारोबार करणु चाहिनि था त मां उन्हनि जी बिल्कुलु रहनुमाई कंदुसि। अदा गोविंद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे चैनल जे लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन, ही हुआ गोविंद कुमार जिन पंहिंजा ख़्यालात असां सां वंडिया। जेकॾहिं तव्हां सिंध जे ॿियनि नौजवाननि जा ख़्यालात ऐं उन्हनि जो हौसलो ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल प्राउड ऑफ सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। इंशाअल्लाह हीउ तमामु मालूमाती चैनल साबित थींदो। महिरबानी।